हाणे ईअं सम्झो त ज़ुल्म जी कारी राति जी ऊंद आहे हाणे हमेशह लाइ ख़तमु थी चुकी आहे ऐं तव्हां सभु आज़ादु आहियो। नंढा साईं असां त कर्ज़ में ॿुॾल आहियूं, असां कीअं आज़ादु थियासीं? पोएं साल मूंखे फसल मां 13 लख जो नुक़सानु पियो आहे, कीअं भरींदुसि? सान बहादुर जी मौत सां गॾु उन्हनि खातनि खे लेखनि चोखनि में मौत ॾेई चुको आहियां। हाणे न तव्हां मुंहिंजा कर्ज़ी आहियो ऐं न वरी मां तव्हांजो कर्ज़ी आहियां। इन ई करे चयुमि त तव्हां सभु आज़ादु आहियो। तव्हां चयो त असीं आज़ादु आहियूं, कर्ज़ छुटो, हाणे ज़मीन बि असांखे पोखण लाइ कान मिलंदी। ॾिसो असां सभु पाण में भाइर आहियूं ऐं ही जेके बि ज़मीनूं आहिनि सभु असांजियूं आहिनि, तव्हांजियूं। ऐं मां त तव्हां खां रोज़गारु खसण जो सोचे बि नथो सघां। बिल्कुलु तव्हां पंहिंजे मरूम पीउ जहिड़ा आहियो साईं। शल रब पाक मूंखे पंहिंजे बाबा साईं जहिड़ो थियण जी तौफ़ीक़ ॾिए त मां तव्हां सभु राज वारनि जी ख़िदमत करे सघां। खान बहादुर असां सदाईं कुझु बि न सम्झो, सदाईं असांजा हक़ खाधई, ज़ुल्म थी। इन ई करे त चाचा संदसि ज़ुल्म जो सिज आख़िरकार लही बि। ख़ुशि आहियूं तव्हां रहमत जा फ़रिश्ता थी आया हो साईं। न मां फ़रिश्तो न आहियां, मां त तव्हां मंझां आहियां, मां हिकु आम माण्हू आहियां। हाणे तव्हां कंहिं महिल बि कंहिं वक़्तु बि मूं वटि अची सघो था ऐं जेकॾहिं मूंखां तव्हांजी ख़िदमत में का कोताही थी वञे त पुछाणो करण जो हक़ मां तव्हां सभिनी खे ॾियां थो, तव्हां मूंखां पुछी सघो था। सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल यूट्यूब चैनल सिंध टीवी HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।